पाण खे वॾो सम्झणु, पंहिंजो पाण खे नाज़ करणु, पंहिंजा सुठा कपिड़ा ॾिसी उन ते ठठ ठांगर करे या पंहिंजा वार सुठा ठाहे उन्हनि ते नाज़ करे या पंहिंजे इल्म अमल कुर्सी पंहिंजे कंहिं बि शइ जे मथां वॾाई करे, वॾाई बि एतिरी जो सरें जे दाणे जेतिरी, जंहिंजे अंदर में वॾाई अची वई, जन्नत में दाख़िल त न थींदो पर जन्नत जी ख़ुशबू बि उनखे नसीब न थींदी। हालांकि जन्नत जी ख़ुशबू 500 सालनि जे पंध ते महसूस थींदी। 500 साल पंध परे माण्हू हूंदो त उनखे सुरहान जन्नत जी ख़ुशबू महसूस थींदी, पर इन माण्हू खे बेहिश्त जी ख़ुशबू बि नसीब न थी सघंदी जंहिंजे अंदर में वॾाई आहे। क़ुरान शरीफ में अल्लाह जल्ल शानो फरमायो आहे त वला तमशि फिल अर्द मरहा, ज़मीन में अकड़जी न हलो, बांह हलो ॾे हीअं गुरूर सां माण्हू हलंदा आहिनि। अल्लाह फरमाए थो ईअं अकड़जी न हलो। इन्नक लन तख़रिक़ल अर्द, तूं ज़मीन खे चीरे न सघंदे। वलन तबलुगल जिबाल तूला, तूं जबलनि जहिड़ो वॾो बि कोन थी सघंदे, न ज़मीन फाड़े सघंदे न वॾो जबलनि जहिड़ो थी सघंदे। तूं जे पंहिंजी औकात में आई उन औकात में रह। इंसान आजिज़ आहे, पंहिंजे पेर में पाचो जेको आहे न, पंहिंजे पेर में फासी पए त बूथ भरे, हेतिरो थुॾड़ो हुजे उन में पेर फासी पए त बूथ भर वञे। 2 ॾींहं जुलाब लॻे, जुलाब काकूस बार बार ईंदो आहे जुलाब। 2 ॾींहं लॻे त अखियुनि जॻहियूं अंधारियूं अचनि, तिरविरा अचनि, माण्हू कमज़ोर थी वञे हलियो। इंसान जी छा हैसियत आहे? न सर्दी सहे, न गर्मी सहे, न सही का बीमारी सही सघे। इंसान आजिज़ बानो आहे, बानो आहे रब जी ज़ात, उनखे बान पाई वारे अंदाज़ में रहणु खपे, बंदगी वारे अंदाज़ में रहणु खपे। वॾाई करणु अल्लाह जी ज़ात खे सुहे। अल किब्रिया रिदाई, अल्लाह ताला जल्ल शानो फरमायो त वॾाई मूं रब जी चादर आहे, मूं रब जी चादर आहे वॾाई कर, मूंखे ठहे। जेको वॾाई थो करे उहो मुंहिंजी चादर छिके लाहे। अलाह साईं या तो चादर छो पाती आहे, मूंखे ॾे त मां पायां। जेको अलाह जी चादर छिके लाहींदो ऐं पाण पाइण जी कोशिशि कंदो त इहो कामयाब त कोन थींदो। सम्झो था? पंहिंजे अंदर में नियाज़मंदी पैदा थिए, आजिज़ी पैदा थिए। हलो त गर्दन झुकाए हले, अकड़जी हीअं ॻाटो मथे करे गुरूर सां नाज़ सां हलणु अलाह खे पसंदि आहे। अल्लाह जॾहिं सुहिणा हबीब मेराज ते विया, अल्लाह ताला जल्ल शानो जो ख़ास दीदार में अल्लाह ताला जल्ल शानो जे जलवे जमाल खे ॾिसनि पिया, जिते जिब्रील न हो, मीकाईल न हुयो, को मलाइक फ़रिश्तो न हो, हिकिड़ी रब जी ज़ात हुई बि मदीने वारे साईं जी। उते अल्लाह ताला जल्ल शानो फरमाए त मुंहिंजा महबूब, दोस्त पंहिंजे दोस्त ॾे वेंदो आहे त का सूखड़ी को तोहफ़ो खणी वेंदो। तूं जो मूं वटि आयो आहीं त मूं ॾे का सूखड़ी आंदी अथई। महबूबन करीमन अर्ज़ु कयो, मुंहिंजा मालिक, मां अहिड़ी सूखड़ी तो वटि आंदी आहे जेका तुंहिंजे ख़ज़ाने में ई न आहे। रब्बुल आलमीन जल्ल शानो फरमायो त मुंहिंजा ख़ज़ाना हर शइ सां भरिया पिया आहिनि। कहिड़ी शइ तो आंदी आहे जेका मुंहिंजे ख़ज़ाने में न आहे? पाण अर्ज़ु कयूं, मुंहिंजा मालिक तूं अल्लाह आहीं, अहकमुल हाकिमीन, बादशाहनि जो बादशाह। मां तुंहिंजो बानो आहियां, पंहिंजी बान पाई पंहिंजी आजिज़ी तो वटि खणी आई, पंहिंजी बंदगी तुंहिंजे दर ते मूं आंदी। ॾिसो असांजे पाक पैगंबर अल्लाह जे अॻियां छा तोहफ़ो पेश कयो।
या मौला मुहकमुल हाकिमीन आहीं मां तुंहिंजो बानो आहियां पंहिंजी बान पाई तो वटि खणी आयो आहियां पंहिंजी आजिज़ी इंकिसारी तो वटि खणी आयो आहियां अल्लाह ताला अहिड़ो ख़ुशि थियो रब फरमायो त हबीब तो अहिड़ी शइ मूं वटि आंदी आहे मां बि तोखे अहिड़ो मक़ाम थो ॾियां जो न को अॻु पहुतो न पोइ पहुची सघे दोस्तों फ़क़ीरी जो बुनियाद आजिज़ी अथव फ़क़ीरी जो बुनियाद आजिज़ी इंकिसार वॾाई तकबर ख़ुद पसंदी गुरूर हठ ऐं पाण खे भाइण पाण खे वॾो सम्झणु इहे ॻाल्हियूं अलाह खे न वणंदियूं आहिनि अलाह ताला जल शानो खे बाने जी आजिज़ी इंकिसारी निबड़त न्याज़मंदी पसंद हूंदी हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह फरमायो त सभई सुहागणियूं सभिनी गिचियार पसण कारण पिरीअ जे सहसे कयूं सिंगार पर मिलियो उन्हनि यार हेठायूं हलन जे सुभान अल्लाह हे मिलियो उन्हनि यार हेठायूं हलन जे सुभान अल्लाह सभई सुहागणियूं सभिनी गिचिया हस पसण कारण पिरीअ जे वॾा कयाऊं वस पर ढोल तनी जे गस हेठायूं हलन जे हे ढोल तनी जे गस हेठायूं हलन जे हेठाई हूंदी आहे ढोल उन्हनि खे मिलंदो यार उन्हनि खे मिलंदो जिन में हेठाई हाय हाय अल्लाह ताला जल शानो शद असांखे उहा आजिज़ी इंकिसारी हेठाई नसीब फरमाए रब करीम शद असांखे तकबर खां वॾाई खां बचाए